वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। मुल्की सियासी सूरत-ए-हाल ते ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान चंड ते सैटेलाइट खिलाई मिशन मोकिलींदड़ छहों मुल्क बणिजी वियो। पाकिस्तान जो पहिरियों सैटेलाइट मिशन बीजिंग मां चंड ते रवानो थी वियो। सैटेलाइट iCube कमर जी लॉन्चिंग बीजिंग मां वेबसाइट ते लाइव टेलीकास्ट कई वई। सैटेलाइट मिशन मोकिलण वक़्तु स्पार्को ऑफिस कराची में जज़्बाती मंज़र, पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि जी गूंज। इंस्टीट्यूट ऑफ स्पेस टेक्नोलॉजी जे कोर कमेटी जे मेंबर डॉक्टर खुरम खुर्शीद मूजिब सैटेलाइट के चीन के शंघाई यूनिवर्सिटी और पाकिस्तान के क़ौमी खिलाई एजेंसी स्पार्को के सहकार से तैयार किया गयो। सैटेलाइट मिशन 5 ॾींहनि अंदर चंड की मदार ते पहुचंदो। सैटेलाइट 6 महीननि ताईं चंड के चौधारी चक्कर लगाईंदो ऐं तस्वीरूं कढंदो। सदर आसिफ अली ज़रदारी और वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां चंड ते पाकिस्तान के पहिरीं सैटेलाइट मोकिलण ते क़ौम ऐं साइंसदाननि खे वाधायूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सैटेलाइट मिशन जी कामयाब लॉन्चिंग पाकिस्तान के खलाई प्रोग्राम लाइ अहम संगमेल साबित थी। वज़ीर-ए-आज़म चयो त iCube कमर सैटेलाइट खला में पाकिस्तान जो पहिरियों कदम आहे। असांजा साइंसदान ऐं इंजीनियर जोहरी मैदान सां गॾु हिन मैदान में भी पंहिंजूं सलाहियतूं मंझाए रहिया आहिनि। टेक्निकी सफ़र तारीख़ी लम्हो आहे। हिन कदम सां पाकिस्तान खला जे बामक़सद इस्तेमाल के नए दौर में दाख़िल थी चुको आहे। पीपल्स पार्टी पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा लाइ गवर्नर जा नाला तजवीज़ करे छॾिया। ज़रनि मूजिब खैबर पख्तूनख्वा लाइ वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ कणक इम्पोर्ट करण जो नोटिस वठंदे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। फेबरवरी 2024 खां पोइ कणक दरामद जारी रखण वारे मामले ते सेक्रेटरी काबीना डिवीज़न जी सरबराही में कमेटी क़ाइम। वज़ीर-ए-आज़म पारां कणक जी दरामद जारी रखण लाइ एलसीज खोलण जे ज़िम्मेवारनि जो भी तयन करण जी हिदायत। कमेटी कणक जा ज़ख़ीरा मौजूद होण बावजूदि इम्पोर्ट करण वारे मामले जी जांच करे 4 ॾींहनि अंदर रिपोर्ट ॾींदी। नओं कर्ज़ वठणो आहे त बिजली ऐं गैस महांगी करण सां गॾु पेंशनर्स ते टैक्स लगायो। IMF पाकिस्तान के 6 खां 8 अरब रुपयनि जी बेल आउट पैकेज लाइ नयूं तजवीज़ूं पेश करे छॾियूं। ज़रियनि मूजिब FBR पेंशन निज़ाम में सुधारण लाइ तयार आहे। 1 लाख रुपयनि खां घटि पेंशन खणंदड़नि खां टैक्स उगाड़ी करण या मथनि 10% टैक्स लॻाइण वारनि तजवीज़ुनि ते गौर शुरू कयो पियो। IMF जो वफ़द नए प्रोग्राम लाइ 15 मई ते पाकिस्तान पहुचंदो। नाणे वारी वज़ारत बजट ठाहिण ते कम शुरू करे छॾियो। कर्ज़ अदायगी, दिफ़ाई बजट ऐं टैक्स उगाड़नि जा हदफ़ तइ थियण बाद आलमी मालियाती इदारे सां शेयर कया वेंदा।